ये जाए साला महफूज है। ओ परे लक मेरी था थोड़ी देर आराम करें। तो के पक्का है सही जाए साला महफूज आ छो तो के पक्का ना है छा खबर ये जमीन असन तंग थी चुकी है। हाँ असा कितने महफूज ना आयूं असा पंध पेचरा ॾाढा हणांगा आहिनि। विखे विखे थी कोड़की विछाइनि साला जेके असांखे नज़र नथियूं अचनि। कंहिं बि ॻाल्हि कंहिं बि कोड़की में फासण जा इम्कान सोराना पक्का आहे ऐं फासण खां पोइ उमिरि क़ैद या मौत जी सज़ा। कंहिं कोड़की खां वधीक कड़ी न आहे छा? चई त सच तो यार पर फासण खां पोइ फतकण कहिड़ो? 24 कलाक मौत जे मुंहं में आहे। हाणे असांखे त हलणु घुरिजे। जे वक़्तु सर न पहुतासीं त गोलियुनि जी वर चढ़ींदासीं। हलो हलो हलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तू तो ॾाढो भलो माण्हू आहे मोहबन। पुट कंहिंते वियो आहे? छो तोखे वठंदा आहिनि नहीं छा? तूं अंगार न उड़ो या तुंहिंजी ज़मीनुनि में माल छॾे तुंहिंजी भेल कराई। कॉलेज पढ़ायो अथसि इहो छा वॻा रहंदो या कोडर हणंदो? ॿ टे पेंजड़ियूं खीसे में विझी दफ़्तर बगल में करे वते थो ॻोठ जे माण्हुनि जी मुंशीगिरी कंदो अख़बार में बयान छापराईंदो। इहो त ॾाढो भलो कमु थो करे। ख़ैर जे कम में को अड़ो थिबो आहे छा? अञा वकालत त कान पढ़ाई अथसि न? अलाह मालिक आहे वकालत बि पढ़ी वठंदो त पोइ झलीस हाणे खां ई वते थो माण्हुनि जूं वकालतूं कंदो। माड़े कलम में चालान कराए छॾींदोमांसि जो चङे भले वकील जी वकालत कान हलंदई। पर ॻाल्हि खे त उकला किसो छा आहे? मूंसां वात हयो अथसि चए ज़मीननि जी विर्छ कर। न कर विर्छ तोखां ज़मीनूं केरु वंडींदो? छोकिरे जी ॻाल्हि ते एॾो अखिल ॿुड़ थी वियो आहीं जो मूंखे वेहण जी आश बि नथो करे। हिकिड़े पीउ जी औलाद आहियूं के दुश्मन त न आहियूं। हाणे विहा कोन थो उतां किथे मथ जा महिमान आयल आहिनि उन्हनि जी ख़िदमत चाकरी करणी आहे। ॿी संगत साथ बि वेठल आहे। मां हलां थो तूं ख़ातिरी कर सचल खे सम्झाए छॾींदुमि। अला भाई तुंहिंजे छोकिरे खे सम्झाइण का वॾी ॻाल्हि न आहे। ॾंडे जे ज़ोर ते चङा चोखा सम्झाए छॾियासीं। तुंहिंजो हिटरड़ो कुकुड़ अञा खड़ ई कान कढी अथई त फड़कियूं पियो हणे। अदा जमाल एॾो तूं बि न तप पाटे जो हर को थो खाए सम्झी थो। सॼी ॼमार कारीहर वारो वेर विहायो अथई ऐं मूं तोखे सब्र सां सठो आहे। हाणे जे विड़सां विड़सां कई अथई त चङी न थींदई। अबो अरे तूं मूंखे घर घुराए दरकार थो ॾी मां के तुंहिंजे घरां थो खावां? हा सॼी ॼमार अखियुनि ते खोपा चाढ़े नार जे ढगे वांगुरु हिकिड़ी पेचरे ते फेरी पाचियो अथई। पराई पटीअ सटीअ ते एॾो अंधो थी वियो आहे जो तोखे पराए पंहिंजे जी शनास न रही आहे। तोखे जेका कहाणी असां वञी का घटि तोसां बि कान थींदई ॿुधई।
अब्बा रायब छो पुट नंढ न थी जा दादा बाबा बाबा छो कोन आयो आहे ईंदो हूंदो पुट तो हली ॾाढा हसो हली जो बाप बिस्मिल्लाह ज्यादा रहीसो नवरीसो कहिड़ो आहे मां आहियां बाबा सचल हओ हओ ख़ैर तां बाबा तव्हां त डेरे ते बि बंदूक खणी कोन वेंदा आहियो अॼु घर में बंदूक कुतो छितो थींदो आहे न त बि घर जा भाती सुञाणंदो आहे को पंहिंजो छितो थिए थो हुन खां बचाव करणु बहितर आहे मूं तव्हांजो मतिलबु न सम्झो खखरनि में खड़ा आणी चई थो त मतिलबु न सम्झो अथई एतिरी देरि किथे हुअं कम सांगे भर वारे ॻोठ वियो हुउसि मोटंदे पुफी ख़ैरा वटां थींदो आयुसि पुफी खैरा जा पुट तो को ठीको खणो आहे पंजनि परावनि जो जग जहान जा सूर पंहिंजे सिर खयो पती तो दुश्मनियूं पिराईंदो पर बाबा ॻाल्हि छा आहे न वेंदो कर थी खैरा जे घर पुफी ख़ैरा त हा हा पुफी खैरा मुंहिंजी बि भेण आहे अबे जी धीउ आहे लख दफ़ा हुजे पर तुंहिंजो छा जो वती तो नांगनि जे ॿिरनि में हथु विझंदो असां बि इन्हनि हालतुनि जे करे धकियल आहियूं अधी खैरा रुगो ॾुखियल कोन्हे सॻे भाउ साह ते लतरनी अथसि पंहिंजो छा पर बाबा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो मां तुंहिंजी का बि ॻाल्हि न ॿुधंदुसि सुभाणे जे सॼी साॼो टपड़ ॿध शहर वञी अमीर सां मिल कंहिं नौकिरी लाइ बोड़ विलोड़ कर ऐं अमीर मूंखे सिधो चाचे जलाल वटि वठी वेंदो जेकॾहिं चाचे जमाल सां असांजो वेर आहे त चाचे जलाल सां कहिड़ो ठाव आहे बाबा मां शहर कोन वेंदुसि तूं शहर वेंदे इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे हिते जेके न भलाई जा कमु करी थो तिन में का उपत त आहे कान जान जो जोखो अलॻि हड़ऊं वड़ऊं ॾेई पंहिंजी भीख कयो वेठो आहे कहिड़ो फ़ाइदो पर बाबा मां तुंहिंजी का बि पर न ॿुधंदुसि बसि दंग थियो Yes. MD speaking, sir. रिपोर्ट है पुलिस जो जार विछायल है सर बंगले में दाखिल थी न सकिया से माल किथे है पुलिस पीछो कयो सर वो दाज ॾेई हिकु मोड़ ते ॿिन्ही खे लाहे छॾियो उहे ॿई दोस्त हुआ ऐं हिक ॿिए खे चङी तरह सुञाणंदा हुआ पोइ बि तो ॿिन्ही खे गॾु खयो पर वो ॿई साफ़ निकिरी विया सर हेलो हेलो सर माया आहे तो पुछो आई है जॾहिं नाला अंकल तव्हां ग़लति सम्झो आहे मूंखे ॾंडे जे ज़ोर ते चङा चोखा सम्झाए छॾियासीं
तुम्हारो हिटरड़ो कुकुड़ अञा खड़ ही कान कढी अथई त फड़कियूं पियो हणे। शहर वञी अमीर सां मिल, कंहिं नौकरी लाइ बोड़ विलोड़ कर। ऐं अमीर मूंखे सिधो चाचे जलाल वटि वठी वेंदो। ओके, खुदा हाफ़िज़। ॿई दोस्त हुआ ऐं हिक ॿिए खे चङी तरह सुञाणंदा हुआ। पोइ बि तो ॿिन्ही खे गॾु खयो। पर वो ॿई साफ़ निकिरी विया सर। हेलो हेलो सर। जो कुछ आहे माया आहे। मूंखे उन ॾींहुं आए रवे ते सख़्तु अफ़सोस आहे। मूंखां भुल थी वई हुई। मां तोखे टेडी खे सख़्तु रवे बाबति अॻुवाट ॿुधाए छॾिया हा। आई एम रियली वेरी सॉरी नाला। नो मेंशन। मां बुज़ुर्गनि जे सख़्तु रवैये खे एतिरो सीरियस न वठंदी आहियां। इहा ॿी ॻाल्हि आहे त उन खां अॻु मां एतिरे ज़हनी ऐं रूहानी अज़ाब मां न आहियां गुज़री। तूं खां एतिरो परेशान छो? नाला उन ॾींहुं वारे वाक़े खां पोइ मां घर छॾे ॾिनो आहे। छा मुंहिंजे करे? मूंखे तुंहिंजे तकिड़े फ़ैसिले खां सख़्तु इख़्तिलाफ़ आहे अमीर। तूं थोरी थोरी ॻाल्हि ते ॾाढो इमोशनल थी वेंदो आहे। घटि में घटि तोखे ईअं न करणु घुरिजे। ॾिस अमीर, असांजी क्लास जा माण्हू स्कूल ते वेड़ियल फिल्म रोल जा हूंदा आहिनि। हुननि जो हर कमु कट टू कट, शॉट टू शॉट ऐं फ्रेम टू फ्रेम हूंदो आहे। स्कूल तां वेड़ियल फिल्म रोल खुली वञे त उहो तमामु घणी जाइ सीड़ाईंदो आहे। ऐं मां जॾहिं पंहिंजे माहौल में हिकु जहिड़ा महसूसु कंदी आहियां तॾहिं लाइफ जो विञायल सीक्वेंस, विञायल शॉट, विञायल माण्हू ऐं विञायल किरदार खे ॻोल्हण लाइ निकिरी पवंदी आहियां। ऐं ज़रूरी न आहे त मुंहिंजी लाइफ जो अनएडिट थियल सीक्वेंस मिली मुंहिंजी ज़ात खे मुकमल करे ऐं पोइ वरी मां पंहिंजे माॻ ते मोटी ईंदी आहियां। तूं अंकल जलाल जी हर ॻाल्हि जो ख़्यालु रखंदो कर। हू तुंहिंजो पीउ आहे। रत खपई। रत जो ग्रुप बि न ॿुधाए। जिस्म जो समूरो रत हाज़िर आहे। छोरा 2,500 दफ़ा तव्हांखे झलियो आहे त हिन पासे न ईंदा त ॿुधो नथा। उस्ताद इमरजेंसी लॻी पई आहे। बीबीअ खे रत खपे। अड़े वञी खाओ पियो, मरो था सहन हलियान रत ॾियण। हलो था मैडम साहब, वात जहिड़ा छोरा हुननि जी दिलि में न कजो। का इमरजेंसी आहे? पर्चो ॾेखारियो, रत जो ग्रुप ॿुधायो, टोकड़ ॾेई छॾियो, मरीज़ जो बेड नंबर ऐं वार्ड नंबर नोट करायो। रत पाण ई पहुची वेंदो। जेतिरी थैली चयो हाज़िर। लॻे थो त तव्हां ॾाढा परेशान आहियो। तव्हां बेफ़िक्र रहो। असां ताज़ो सेहतमंद फर्स्ट क्लास रत मौजूदु आहे। ॾोकड़नि जो बंदोबस्तु करे वठो, सभु कम थी वेंदा। उगलो एडाच अमराज जे रत जो बंदोबस्तु कर, जल्दी कर, इमरजेंसी आहे। बाबा साईं खे पर्चो ॾे, तुंहिंजो कमु थी वियो। हलाए 50 रुपया। तर्स बाबा तर्स, तूं त रुगो वती तो ख़र्चियूं वसूल कंदो। ही त अॻु में बि 4-5 दफ़ा अची चुको आहे। ए यार,
इमरजेंसी आहे हिन मिसकिन जी माई मरे थी भॻो कोन थो वञे पैसा मिली वेंदा खत भला कॾहिं उधर ते मिलियो आहे छा ओ बा ईअं न कर मुंहिंजी बचनि जी माउ आहे मरी वेंदी त घर रुली वेंदो हल बाबा हल पंहिंजो कमु कर हल अरे जमाए छा तो करी ए साईं सुबह सुबह ने दबाव था दो ना सिद्धी नजर ने रोने ते दी पे सही नजारो किया वाह वाह फर्स्ट क्लास जुमन यार भला चाहे तका प्यार साईं भले नेरा ना बैठा जो नेरा नहीं जुमाही वट 100 रुपया ऐं दुकान सीधो उठिया वञ ना साईं अमीर बाचा आंखों ने मिन सेठ या राज जी गाला कहिड़ी रात जी ॻाल्हि आहे जुमन असांखे बि ॿुधा यार इरफान साहब तोखे त सभु ख़बर आहे हुन परचून वारे जे 2 महीननि जो खंधो रहल आहे हेठि तो ते वञा न त हितां निड़ीअ मां खणंदो छले उहो बि नेराने ऑफिस वञण लाइ वॾो वकड़ कटे फिरी फिरी पोइ वेंदो आहे ऑफिस सो बि नेराने यार पैसा ॾींदासीं भला घर छॾे त कोन था पगा वञूं ए साईं घर त ठहियो पर जॾहिं पैसा घुरंदो आहे न दिलि चवंदी आहे लॾे लाॾाणो करे वञिजे चओ तूं ॿाहिरि ॾिस त बालकनी में खड़को छा जो आहे वञ शाबाश जो साईं आया अखबार नेराने झलियो थमास त बाबा अखबार पंहिंजी बंदि कर असीं हितां हुतां पढ़ी मोटी ईंदा आहियूं सभु नथो मिले बाक़ी महीनो पूरो थींदो त बिलनि जा जहिड़ा बसि भूड़ा हूंदा अथसि धाड़ेल पुलिस हा धाड़ेल ऐं पुलिस जो मुक़ाबिलो जे झूने ॻोठ जो हा झूने ॻोठ जो साफ़ ई सचो क़तल ये साईं मूंखे रखण जो पुलिस वारे अस्सलाम वालेकुम वालेकुम अचो 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 वालेकुम सलाम छा ॻाल्हि आहे इरफान हाँ न न कुझु कोन अमीर तूं ई ॿुधाए त छा ॻाल्हि आहे का ॻाल्हि कान्हे बसि ईअं लाला बीबी रिश्ते जो कोई इश्तिहार नज़र आयो हूंदो न अॼु मां हेठि ई नेरनि लाला बीबी चङो जे नेरनि जो नंगर आंदो अथई न त ॿई हिक ॿिए खाई मारींदा हू बि नेराने
साथ हूँ सारा, साथ हूँ सहारा, साथ हूँ सहारा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचो अचो फौज साहब, वेहो प्लीज। थैंक यू। सारी तव्हांखे तकलीफ़ ॾिनीसीं। हूअं त सरकारी या निजी महफ़िलुनि में गैदरिंग थींदी रहंदी आहे, पर अॼु जी मुलाक़ात जी नोयत कुझु मुख़्तलिफ़ आहे। मूं अव्हां जी ॻाल्हि सम्झी न। फ़िक्रमंद थियण जी का ॻाल्हि न आहे। एक्चुअली तव्हांखे हिकु डेड बॉडी जी शिनाख़्त करणी पवंदी। जी। बाबा इंस्पेक्टर सिकंदर खे चओ त फौज साहब खे वञी डेड बॉडी जी शिनाख़्त कराए। ओके वञी। वेहो प्लीज। छा तव्हां डेड बॉडी सुञाती? जी न, मूं कोन सुञाती। फौती जो कुझु सामान में पियल आहे, थी सघे थो उन मां डेड बॉडी जी शनाख़्त थी वञे। बाबा, फौती जे मिलियल सामान वारी ॻंढ त खणी आहे। यस सर। ही उन्हनि मज़मूननि ऐं रिपोर्टनि जूं कापियूं जेकी मां तव्हां लाइ अॻु मोकिले चुको आहियां। मूंखे अफ़सोस आहे जो तव्हांजी अख़बार मुंहिंजे ॻोठ ऐं माण्हुनि जे मसइलनि खे छापण बंदि करे छॾियो आहे। सतल साहब, ही रुगो मुंहिंजी अख़बार न आहे, असां सभिनी जी अख़बार आहे। असां तव्हां हिन हुन जूं ख़बरूं जॾहिं छपजनि पियूं तॾहिं लफ़्ज़ अख़बार वाज़ह थिए थो पियो। मूंखे ख़ुशी थी जो तव्हां हीउ मवाद खणी आया। घटि में घटि इन बहाने तव्हां सां मुलाक़ात त थी। मां तव्हांजो फ्रीलांसर रिपोर्टर ज़रूरु आहियां, पर मां रुगो तव्हां अकेले सां मिलणु नथो चाहियां। मुंहिंजे ॻोठ ऐं माण्हुनि जा मसाला जॾहिं तव्हांजी अख़बार छापींदी तॾहिं मां पंहिंजी लेखणनि जी रोशनीअ में तव्हां खां पोइ हर बाला अमलदार ऐं आम माण्हू सां मिली सघंदुसि। इन में को शक कोन्हे। मुंहिंजे ॻोठ जा पेचरा झंग जी ऊंधाइनि घिटियुनि में गुम थी वञनि था। हिन कंप्यूटर एज में मुंहिंजे ॻोठ खे मुवासिलात जा ज़रिया, रोड रस्ता ऐं स्कूल खपे। मां इन सिलसिले में तव्हां सां रोज़ मिलंदो रहंदुसि। हुन जे सामान मां मिलियल ख़तनि में कुझु मुलाक़ातुनि जो ज़िक्र बि थियल आहे। छा तव्हां पोइ बि हुनखे नथा सुञाणो? मूं हुन जी डेड बॉडी त कोन सुञाती, पर हुन जे हथ सां लिखियल तहरीरुनि ऐं संदसि कपिड़नि मां उथंदड़ रत ऐं पघर जी ख़ुशबू वेलकम कयो। मुंहिंजे नज़रनि जे आॾो हिकु मासूम बाशऊर ॻोठाणी, हिकु बेबाक समाजी कारकुन ऐं कलम जी नोक सां जहाद कंदड़ सहाफ़ी जो चहिरो फिरी आयो। मूंखे ख़बर न आहे त हुनखे कहिड़े ॾोह में मारियो वियो आहे। शक ज़ाहिर कयो वियो आहे त हू धाड़ेलनि जे तरफ़ां अगवा कयल माण्हुनि खे चिठियूं लिखी भुंगला चवंदो हो ऐं हुननि खे अख़बारूं बि पढ़ी ॿुधाईंदो हो। इहो तव्हां था चओ? इहा का मुंहिंजी ज़ाती राय कान्हे,
पर कानूनी तफ्तीश शक जे दायरे में बचे थी। छा हुन जे रिकॉर्ड में को अहिड़ो सबूत मिलियो आहे त सचल समाज दुश्मन अनासर जो आलाकार हुयो? फिंगरप्रिंट्स ब्यूरो ऐं राइटिंग एक्सपर्ट्स जी रिपोर्टुनि जो अञा असांखे इंतज़ारु आहे। एसपी साहब, ही एक अणखुट सिलसिलो आहे। सचल खां पोइ ही, पोइ ॿियों, टियों ऐं चौथों। सुमल, ओ सुमल, अच्छा जी केॾा वञण जी तैयारी आहे? सिस्टर, पाण रोडनि जा प्रिंस आहियूं, पंहिंजी काई मंज़िल न आहे। दिलि चाहे थी त ही सॼी दुनिया बाय रोड घुमिजे। पहाड़, रेगिस्तान, लैंडस्केप्स, ये सभु एंजॉय कजनि, पर हाणे परवास कजे। ये सुजाग सपना ऐं अढंगी उॾामूं छॾे ॾे। सिस्टर, मुंहिंजो बसि पुॼे ऐं डस्ट ग्लोब लताड़े यानी भी स्पेस वर्ल्ड में हलियो वञे, कि अहिड़ी वर्ल्ड में जिथे अजीब दुनिया हुजे, जिथे फोटोक्रॉनिक भितूं हुजनि, उन्हनि ते जंहिं महिल सिज जी रोशनी पवे त सफ़ा ॻाढ़ियूं थी वञनि, पोइ जंहिं महिल चांडोकी पवे त बिल्कुलु ट्रांसपेरेंट थी वञनि। गाॾियूं, बसूं, मोटरसाइकिलूं, इहे त हुजनि ई न। केॾांहुं बि वञिणो हुजे बसि ॿाहिरि निकिरी फ्लाए करे हलियो वञे। जिथां वणे, पहाड़नि तां, घरनि तां, शहरनि तां, जिथां वणे उते शॉर्टकट कजे। कीअं सिस्टर, ॿुधायो मां न अजीबो ग़रीब ॻाल्हियूं। चङो हलाए 50 रुपया। तोखे हिकु पाई बि न मिलंदी। ठीकु आहे सिस्टर, ही दुनिया ॾाढी वसी आहे। हिते जॾहिं कंहिं माण्हू खे मानी न मिलंदी आहे त उन लाइ कुझु न कुझु कंदो आहे। मूंखे पंहिंजी मोटरसाइकिल हलाइणी आहे, हिन जो पेट भरणो आहे, हिन लाइ मूंखे कुझु न कुझु त करिणो ई पवंदो। ओके, अस्सलाम किरपन साहब। वालेकुम सलाम। कंप्यूटर गर्ल, क्या हाल है? बिल्कुल ठीक। ओके, खुदा हाफिज़। ईद जे चंड खां चोॾहं जी राति ताईं चोॾस चांडाण में मांडाण वारियूं कई रातियूं पसी थो मोमल, पर के माण्हू उमास रातिनि जी उदास करे छॾींदा आहिनि। ॿुधा छो? मोमल न, पर नाइला जेका पंहिंजी ज़ात में उमास रातिनि जी उदास ऐं जंहिंजी ज़िंदगी में ईद जो चंड ॾिसिजे या चोॾस चांडाण मंडियल रातियूं अचनि,
तब ऊंधा अंधकार खसरे कुछ भी ना है। आईनो भजी भोरा थिंदो आ तो मुझे हर विखरल हिस्से में जुदा जुदा अक्स नजर ईंदा आहिनि। लहंदड़ रतो छाण सिज जो अक्स या चोॾियुनि जे चंड जो ओलड़ो, छोलियूं हणंदड़ समुंड जे सीने ते कॾहिं बि चिटो न पसबो आहे इरफान। तो त अॼु मूंखे वञी भोरा भोरा करे छॾियो आहे, लोड़े ॿोड़े छॾियो आहे कंहिं गहरे घुमाटियूं खाईंदड़ कुन में। नादा तुझी दिल आज़ारी थी आहे उन लाइ मां शर्मसार आहियां। मूंखे अफ़सोस आहे जो मां अण बराबरीअ वारनि रवैयनि में धिकिजी एॾो परे लुड़ी वियो आहियां। नाला मां तुंहिंजी बराबरी त नथो करे सघां न। हाँ सही आहे, मोहब्बतूं ऐं जज़्बा सुपरमार्केटनि में विकामबा आहिनि। तो जहिड़े सेल्फ मेड ऐं अनापरस जे हिसे में फ़क़ति नफ़रतूं ऐं धिका था बाहिनि। तूं हथ वधाई हा त मां सभु कुझु तुंहिंजे कदमनि में आणे रखां हा, पर तूं बेहिस माण्हू आहीं। आई हेट यू इरफान। हाँ मां, तबीयत कीअं? बची शाल हाणे बचण जो आसरो कोन पियो लॻे। जहिड़ो करे सॼी मरी ठरी वई हुजां, पर तव्हां बचण में साह अटकियो पियो। बीठो छा भेण, हलिया। मां तकड़ो आहियां, हलां थो। हली थो वञा त रेल लटा खाइण आयो हूंदे, पर मूंखे खणी खॾ में हल। पंहिंजे जवान जवान भेनरुनि जो त सोच। अमां तव्हां वॾा आहियो, तव्हां फिक्र कयो, मूंखे कहिड़ो फिक्र आहे? सच तो चई अब्बा, तूं भले कंहिंजो को बि फिक्र न कर, भले न कर। हाणे मूं मरी मुंहुं खे अची कुल्हो बि भले न ॾे, पर पंहिंजी भेनरुनि जो ख़्यालु कर, उन्हनि जो सोच। अब्बा इहा सुठी ॻाल्हि आहे, रस्ते वेंदे छोकिरनि खे तंग कजे, सताइजे। हाँ अम्मा, मूं अॼु ॾींहुं ताईं इहो कमु कोन कयो। अब्बा घोर वञा, पंहिंजे बच्चे तां सदके वञा, मूंखे ख़बर आहे तो ही अॼु ताईं कमु कोन कयो, पर चवंदा आहिनि कारी बधी जे कमरे सां रंग न मटे, साण ज़रूरु मटे। ते अॼु ताईं इहो कमु कोन कयो अथई त सुभाणे ज़रूरु कंदे दोस्तनि जी रीस ते। भला सुठी ॻाल्हि हुई, मुंहिंजी सुमल खे दग वेंदे तुंहिंजे दोस्तनि तंग कयो, सतायो। अरे तुंहिंजे पुछा करण दर ते था अचनि, दर खुले तो साम्हूं बीह था रहनि। अरे अब्बा मां तोखां अॼु ताईं कुझु कोन घुरियो आहे, न को कुझु तोखे कंहिं ॻाल्हि ते चयो अथव, पर नाले अलाजे अब्बा पंहिंजी जवान जवान भेनरुनि जो ख़्यालु कर, उन्हनि जो कुझु सोच मुंहिंजा बाबा। तो वही भरा थी अब्बा, ये न कर। अदा यारी अञा कोन आयो, वक़्तु तमामु घटि आहे, मुंहिंजे ख़्याल में असांखे हलणु घुरिजे। न अञा 2 मिंट ॾिसूंसि था यार, पहुचणो बि था, देरि थी वई त मारिजी वेंदासीं।
सुठो थियो अची वएं, पर ॾिनल टाइम खां 10 मिंट देर सां पहुतो आहीं। हल त हलां। न आउं कोन हलंदुसि। त पोइ आयो छो आहे? इहो ई ॿुधाइण तां कोन थो हलां। थॾे थी जवाबु ॾियां, तो असांजो तमामु घणो वक़्तु बर्बाद करे छॾियो ऐं लखनि जो नुक़सानु केरु भरे ॾींदो? यार असीं पंहिंजे माइटनि जूं इज़तियूं मिटीअ में मिलाए शेरू दादा जो कमु था कयूं। तंहिं ॾींहुं हुनखे करोड़ रुपए जो माल पुॼाए ॾिनो। 10,000 रुपया हिकिड़ा घुरियामांसि ते जवाबु ॾेई बीह रहियो। कोई आसरो छो ॾिनो आहे? हेरा फेरी वारो धंधो को परचूनीअ जो दुकान न आहे जंहिंमें 19-20 जे फ़र्क़ ते मां लिटर प्राइज में विकिरो थींदो हुजे। असांजी जान बि का टके पैसे जी न आहे। जान खां वधीक इज़त प्यारी हूंदी आहे। अञा बि वक़्तु वियो न आहे। छो न हीउ धंधो छॾे को सवलो सिधो कमु कजे? तो खामखा असांजो वक़्तु पीड़ाए उस्ताद शेरू जी नज़र में आणे छॾियो आहे। असांजो हज़ारनि जो ट्रिप ख़राबु कयो अथई। इहो नुक़सानु तुंहिंजो पीउ भरे ॾींदो? तोखे इहो जहिड़ो ॾाढो महांगो पवंदो। मता सम्झी त शराफ़त वारी वाट वठी पुरस्कून ज़िंदगी गुज़ारींदो। तुंहिंजो हर ॾींहुं दोज़ख करे छॾिबो ऐं हर राति कंडनि जी सहज ते गुज़ारींदे। हाणे छा कजे? मुंहिंजे ख़्याल में उस्ताद शेरो सां हवाल कजे, न त सभु मरी वेंदासीं। बस कर मामू मल, बस कर। हाणे रोण मां कहिड़ो फ़ाइदो अम्मा? असांजे हथ में जेका कोशिश हुई सा कईसीं, जेके रब तव्हांजी कोशिश कहिड़े कम जी? तव्हांजो भुल ते कामिलो पासे टुप लॻो कि पसा छॾींदड़ फर्ज़ी कम त न आयो, पर नंढो त सरंगिल पैसे जे एवज़ ख़रीद करी दवाऊं बि असांजी जीजल मां खे बचाए न सके। तव्हां इहो छो कयो बाबा? तव्हां इहो छो कयो? नेगेटिव मार्क्स आणण लखा ऐं अणॼाण लॻंदा आहिनि, मुश्किल सां सुञाणप में ईंदा आहिनि। हा कोमल, तूं सही चयो। के माण्हू अंदर में नेगेटिव ऐं ॿाहिरां पॉज़िटिव नज़र ईंदा आहिनि। कंहिंखे वरी पॉज़िटिव जा नेगेटिव थी वेंदा आहिनि। थी सघे थो इहा उन्हनि जी मजबूरी हुजे। बची शाल हाणे बचण जो आसरो कोन थो लॻे। जहिड़ो करे सॼी मरी ठरी वई हुजां, पर तव्हां बचण में साह अटकियो पियो। मूंखे घणी खॾ में पंहिंजनि
जहाँ जमान भेनरुनि जो त सोच अच्छा साईं बकाया पैसा गणे वठो। ठीक है पूरा होंदा। साईं वरी भी गणे वठो चङो आहे। 2 भारटियो लिखो। यार चैम तो पूरा होंदा न। खैर है। खैर वारी किथे आ साईं? बीठा त हींअर ॼण रेल छुटी वई अथव। ॿुधायो बि नथा त मसालो छा आहे? यार जुमा मसलो इहो आहे त हुन छोकिरी आख़िर उहा तस्वीर छो चोराई? ओ वणी वई हूंदसि ॿियो नेराने। हिकिड़े पोड़े अपाहज जी तस्वीर हुई। साईं पोड़ हुई ॿियो छा चयो? अपाहज अपाहज हलण खां माज़ूर। त पोइ साईं फण साहब पक उहा छोकिरी अधु चरी हूंदव। तुर्त थाणे ते वञो रिपोर्ट लिखायो। यार जुमा तुनी तो ॻाल्हियूं वॾियूं जिन खे न को आहे मुंहुं न को आहे तुर। त पोइ साईं अलाए तव्हां छो परेशान आहियो? मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त फोटो लाइ परेशान आहियो अलाए तस्वीर लाइ? हाँ भला फोटो ऐं तस्वीर में को फ़र्क़ु आहे? साईं वॾो फ़र्क़ु आहे वॾो। फोटू त उनखे थो चवां जेको तव्हांजो चोराजी वियो आहे। बाक़ी तस्वीर ते उनखे थो चवां सुहिणी सुठी सूरत खे साईं। हाँ पोइ त भॼी पई साईं। आउं बि चवां इरफान साहब हक़ ते परेशान आहे। तव्हां को फिज़ूल ॻाल्हियूं बंदि कर। तो मुंहिंजा ब्रश साफ़ कया। साईं सफ़ा कयो थो वठां। फोटू ठाहींदो अलाए तस्वीर? यार अलाह खे मञाण। गुलनार अचे दवा पी। छो तो एॾा ख़र्च करे राजू जा पी? हाणे ये दवाऊं कम कोन ईंदियूं। न न दवाओं के कम ईंदियूं बाक़ी ये गणतियूं ऐं फिक्र कम ईंदई। अड़े चरी मूंखे त ॿुधाए तूं भला दवा खाइण खां एतिरो लहराई छो थी? ॾिस न वक़्त सिर दवा खाईंदी तॾहिं त फ़ाइदो थींदई। बचन जो फिक्र कर राजू जा पी। इन्हनि फिक्र में मूंखे लोड़े छॾियो। चङो चङो तूं गणती न कर। अचे दवा पी अलाह चई कंदो। तुंहिंजी हीअ हेॾड़ी परखोर मुंहिंजो अधु इलाज आहे साईं। तो सॼी उमिरि मुंहिंजो साथ ॾिनो आहे गुलनार। पर मूं कॾहिं बि तोखे सुख कोन ॾिनो। ईअं लॻंदो हुअमि ॼण असीं ॿई ज़ोरीअ हिक ॿिए ते मढ़िया विया हुजूं। पर पोइ बि असां ॿिन्ही हिक ॿिए खे कॾहिं बि इहो अंत कोन ॾिनो। गुलनार मूं तोखे ॾाढा ॾुख ॾिना आहिनि। मां ॾाढो ख़ुदगर्ज़ आहियां। मूंखे माफ़ कजांइ। बाबा मालूम करो तो आखिर मिस सुमल कम में दिलचस्पी छो नथी वठे ऐं सेक्शन में भी कोन थी अचे? तो फैज़ साहब गुरुआ तो सुमन जी वालदा गुज़ारी हुई आहे।
मुमकिन आहे उन सदमे जे करे ईअं कंदी हुजे। ये करण सां हुनजी माउ मोटी त कोन ईंदी। माण्हू खे हिमत सां कमु वठणु घुरिजे ऐं हर ॾुखे वक़्त लाइ तयारु रहणु घुरिजे। बाबा मिस सुमल खे लिखी मोकिलियो त हू कम ते अचे, वरना को ॿियो बंदोबस्तु कजे। ईअं त सभु कम रली वेंदा। अरफान साहब ताईं गाड़ी है। अच्छा क्राइम रिपोर्टिंग ते वञो पिया छा? जी हाँ। ओके, विश यू गुड लक। ओके बाबा क्या फोटोग्राफी करे छॾी आहे त ॾाढो सुठो थी पियो यार कंहिंजो फोटो कढां कुझु नज़र ई कोन पियो आयो। ऐं बंदो थी न पियो ॿाहिरि भॼाए। तूं त कुझु बि न ॾिठो आहे, जेकी कुझु मूं ॾिठो आहे उनखे त तूं ॾिसी आहे न हियां फाटी पियो वञा। तूं आर्टिस्ट ऐं हसा दिलि माण्हू तोखां ई ॾाढो ज़ोर आहे पिया। तोखे छा पता ॻाल्हि यार, मूंखे वाक़ई अहिड़ी जॻह ते न वठी कर। मां त दिलि जो ॾाढो कमज़ोर माण्हू आहियां। लखोटे त हू छाड़ियो माण्हू आहे जंहिं काल्ह पुलिस खे डाच ॾेई ॿ ॾोहारी भॼाए छॾिया हुआ। पुलिस जो शक बि सही थो लॻे। पुलिस त हुन कार जी बि तलाशी वरिती पोइ बि। हाँ पर शक जे बुनियाद ते कंहिं माण्हू जे ख़िलाफ़ इहे केस फाइल करणु मुंहिंजे ख़्याल में फर्ज़ जी कोताही ऐं वक़्त जो ध्यानु आहे। हेलो डॉक्टर जावेद, यार प्लीज हिकिड़ो मिनट ते बि मां डॉक्टर साहब खां ज़रूरु यादि पुछां। ठीकु आहे यार, मां न कई करा। ओके जी, थैंक यू। वो पॉजिटिव रहती ज़रूरत पई त तोखे घुराए वठ। अहिड़ा ॿ चार ॿिया बि हमारात करे वठ, हुनखे ठाहो कढो कड़ मिली पवंदा। तूं चाहीं त तुंहिंजे रहण जो बंदोबस्तु असां करे था वठूं ऐं ॿियो को टुको पंजो करे तोखे ॿियो को रोज़गार बि ॾियारींदासीं। पोइ असांजे लाइ को कमकार हुजे। हा हा, अगरि अवां में को कमकार पियो त मां असांखां परे आहे छा? ॾाढो ख़राबु हादसो थियो। ज़ख़्मी मालधारी जन थियो कारकुन आहे। उकर ठाहो का मिली पवंदा। हिन पासे अच। तूं हिनखे सुञाणी छा? न न, ईअं ॾिठल वेठल आहे, पर पंहिंजो हिसाब किताब पको अथई। किताब छा जो हिसाब किताब? तुंहिंजो मुंहिंजो को हिसाब किताब कोन्हे, सम्झी? टरी वञ था। पंहिंजो हिसाब किताब लॻंदई। छा जो हिसाब किताब आहे तुंहिंजो मुंहिंजो? हिसाब किताब लॻंदई, हिसाब किताब लॻंदई। बाबा छा जो गोड़ लाथो अथव? डॉक्टर साहब ॾिसो, ही माण्हू मूंखां मुंहिंजो रतु ख़रीद करणु थो चाहे। तूं रतु विकिणंदो आहीं छा? न डॉक्टर साहब, पर हिन मरीज़ खे मां पंहिंजो रतु डोनेट करणु चाहियां। तोखे ख़बर आहे त तुंहिंजो ग्रुप छा आहे? हा डॉक्टर साहब, मुंहिंजो रॻूं कंहिं बि ॿिए माण्हू जो रतु क़बूल न कंदियूं आहिनि, पर मुंहिंजो रतु हर माण्हू खे कमु अची सघे थो। यानी ऑपोजिट त पोइ जल्दी कर। केरवंद ब्लड क्रॉस मैच करे ब्लीड करे। अच्छा अच्छा डॉक्टर खालिद ओपीडी में था। अचो अचो सरा साहब, कहिड़ा हाल आहिनि? फाइन थैंक यू। एक्सीडेंट जी रिपोर्ट वठण आया आहियो छा? हा, उहा रिपोर्ट मूं टेलीफोन ते वसूल करे छॾी हुई, पर यार मूंसां गॾु प्रेस जो फोटोग्राफर बि साणो, अलाए उॾामी वियो या ज़मीन खे वियसि, ॻोल्हे ॻोल्हे बीठा लभे कोन थो। हा साईं हा, अॻो में हिकिड़ो कैमरा वारो हमरा हिते बीठो त हुयो, पर पोइ अलाए काॾे हली वियो। इजो जो ही अची वियो। इरफान खेताई तो सही है सर। यार मुझे मोरी कैमरा ए खड्डे में हाणे कैमरा खे में खेर वरी किथे आहे? तू आराम से अब वारो कर यार, जल्दी कर, नालो लिखेस, पर्चो कढे, जल्दी कर। तो फर्स्ट एड ॾे यार। छा नालो अथस? इरफान। उमिरि 25-26 साल थींदसि।
इरफान यार ये सब कुछ कीअं थियो? यार वो रत जो कारोबार कहिड़े वारनि जी पोयां दोस्त हुननि जे अॾे ताईं रत विकण न वियो आहीं, रत ख़रीद करण वियो आहीं या रत छा न थियण वियो? हिकिड़ो मंडड़ो डोनर कोन हो? हा उन जे बारे में मालूमात वठण वियो त केरु हो? ऐं जॾहिं ख़बर पयसि त तूं अख़बार वारो आहे त तुंहिंजी ख़बर वरिताईं। ए मियां हुननि जा हथ ॾाढा डिघा अथई। यार घटि में घटि तूं मूंखे त ॿुधाई हा, मां तोखे हुननि जे नालनि जूं एड्रेसूं ऐं लिस्टूं हथु करे ॾियां। ख़ैर मोहम्मद, छा नालो आहे हुन डोनर जो? हुन जो नालो ज़मीर अहमद आहे। इसरा यार वो मोहरी कैमरा ॻोल्हा, उन में तमामु अहम तस्वीरूं आहिनि। यार मुंहिंजे ख़्याल में त रोल हुननि ज़ाया करे छॾियो हूंदो। बहरहाल मां फज़ साहब खे टेलीफोन ते इतला करे छॾियां थो। ठीकु आहे। ओके कम ऑन। बाबा कीअं तबियत हाणे? डॉक्टर साहब हाणे ठीकु आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजी जान बचाई। हिन साईं जा थोरा मन जंहिं वक़्तु सिर पहुची पंहिंजो रतु ॾेई तुंहिंजी जान बचाई आहे।